अस्सलाम वालेकुम। अल्लाह जा लख एहसान आहिनि, करम आहिनि त समाजी भलाई जा नंढा नंढा कम मां पंहिंजे सभिनी सपोर्टर्स जी मदद सां कंदी थी रहां। फैमिली, फ्रेंड्स, मुंहिंजा स्टूडेंट्स, मुंहिंजा सब्सक्राइबर्स जेके यूट्यूब चैनल जा मुख़्तलिफ़ माण्हू हेल्प कनि था, के मटीरियल सां, के पैसनि सां, त सिलसिलो जारी आहे। मां ज़िमेदार आहियां तव्हां सभिनीनि जे ॾिनल शयुनि जी, पैसनि जी, हर शइ जी त प्रॉपर माण्हुनि ताईं पहुचायां। सो हिकिड़ो चैरिटेबल सेंटर आहे जिते औरतुनि खे मुफ़्त सिलाई सेखारी वञे थी ऐं शाम जे टाइम ग़रीब ॿारनि खे मुफ़्त ट्यूशन पढ़ाई वञे थी। त उन्हनि जे लाइ स्टेशनरी बि ॿारनि खां न वरिती वेंदी आहे, कुझु न वरितो वेंदो आहे। ठीकु आहे। सो उन्हनि जे लाइ मां हे कुझु इंतज़ाम कयो आहे उन सेंटर जे लाइ। इन खां पहिरियों बि असां 2 दफ़ा 3 दफ़ा करे चुका आहियूं उन्हनि जी मदद। थोरो थोरो सामान जीअं अरेंज थींदो आहे, जीअं उन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे, मोकिलींदा रहंदा आहियूं। सो ही आहिनि 2 डज़न कलर पेंसिल्स, नंढा पैकेट वरिता आहिनि 6 कलर्स वारा, ऐं हिकिड़ो बॉक्स आहे शार्पनर जो, जंहिंमें आहिनि 48 शार्पनर्स। ठीकु आहे। ऐं ही इरेज़र्स आहिनि 40 इरेज़र्स मिटाइण जे लाइ। पेंसिलूं घणियूं वरितियूं आहिनि छो त पेंसिलुनि जो यूज़ घणो हूंदो आहे। 6 ऐं 6 12 पैकेट आहिनि। हर पैकेट में 1 डज़न पेंसिलूं आहिनि, यानी हे 12 डज़न टोटल पेंसिलूं आहिनि। हे कपिड़नि जा टुकड़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरिता आहिनि, कुझु असां पाण कढिया आहिनि। त हिननि में 1 मीटर, मुनो मीटर, 1.25 मीटर, अधु मीटर, ईअं इन हिसाब सां कपिड़नि जा पीसिस आहिनि। छो त सिलाई जॾहिं सिखिजे थी त नंढा टुकड़ा ई वधीक मुंहिंजे ख़्याल में त बहितरु आहिनि, ऐं पोइ वधीक हुननि ते पाण ते डिपेंड करे थो त हो हिननि जो इस्तेमालु कीअं था कनि। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त उते जेके बि कपिड़ा हिननि मां ॿारनि जा सिबिया वेंदा आहिनि, त जेके 1-2 दफ़ो पिक्चर्स असां सां शेयर कयूं वयूं आहिनि, त उहे वरी उते ई सेल बि कया वेंदा आहिनि। छो त मटीरियल सॼो सेंटर जो आहे जेको असां उन्हनि खे फ्री में ॾियूं था, त पोइ कपिड़ा उहे जेतिरे में बि सेल थियनि, ज़ाहिर आहे ॻोठ आहे, गुरबत आहे, अलाए केतिरनि बि पैसनि में सेल थियनि था, त पोइ उहे पैसा वरी रीलनि ते, धागनि ते, अहिड़ी ज़रूरत जी शयुनि ते ख़र्च था कनि। पर उहो सिलसिलो घणी देरि हली नथो सघे, उहा इनकम एतिरी घणी नाहे। सो ही कपिड़नि जा डिफरेंट पीसिस आहिनि जेके इनशाला हुननि खे घणो कमु ईंदा। ऐं हीउ हिकिड़ो लास्टिक जो रोल आहे, 2 कैंचियूं आहिनि, सुयूं आहिनि, सिलाई मशीन जूं बि ऐं भर्थ वारियूं बि, 2 पैकेट, ऐं डिफरेंट टाइप जो बुकरम आहे 2 क़िस्मनि जो। बेशुमार बटण आहिनि, प्लेन बि, फैंसी बि, टिच बटण बि, लास्टिक्स आहिनि इलाही सारियूं, रैंडम पीसिस वरिता आहिनि, ऐं मल्टी कलर खोड़ सारा धागा, सिलाई मशीन जो तेल, 2 बोतलूं वरितियूं आहिनि। यानी हीअ कोई फुल टाइम परमानेंट मदद नाहे। जीअं इहो मटीरियल खुटंदो या उहो अरेंज न करे सघंदा पाण, त वरी असां ताईं मैसेज पहुचंदो ऐं असां वरी कोशिशि कंदासीं त हुननि खे इहे शयूं प्रोवाइड करे ॾियूं। अलाह क़बूल करे ॾियण वारनि जो, अलाह असांजी महिनतूं क़बूल करे। ऐं जेकॾहिं को बि बचिड़ो पढ़ी पियो इन ताउन सां, ऐं का बि असांजी प्यारी भेण का न्याणी सिलाई सिखी पई ऐं पंहिंजो घर जी ख़ुशहालीअ में भाङे भाईवार थी, त उहो सवाबु असांजे लाइ हमेशह हलंदो रहंदो। एतिरी लालच त बहरहाल रखूं था त असांजी नंढियूं नंढियूं नेकियूं जेके असां पूरी महिनत सां, मुहबत सां, नेक नियतीअ सां कयूं था, उहे अलाह साईं क़बूल करे। सो तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी, जिन जिन जो हिन में हिसो आहे, अलाह साईं तव्हांखे हमेशह ॾियण वारनि मां रखे, कॾहिं बि तव्हांजो हथु न मुंझे। ऐं जेतिरो अलाह जे नाले ते ॾींदव उहो ई असां बचाए सघंदा आहियूं। असांजा पंहिंजा जेतिरा बि ख़र्च आहिनि उहे त हिते ई हिन जहान में ई असांजूं आमदनियूं पूरियूं थियूं थी वञनि। ठीकु आहे। या बैंक में कुझु बचाए था रखूं, पर बचे उहो थो जेको अलाह वटि असांजो जमा थो थिए आख़िरत जे अकाउंट में, उहो कमु ईंदो, उहो पाइदार आहे, उहो कॾहिं ख़तमु न थियणो आहे। सो कोशिशि कयो त ॾींदा रहो, हमेशह ॾियण वारनि में रहो। अलाह न करे जो कॾहिं अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे जो असां वठण वारनि में शामिलु थी वञूं। रब साईं हथु न मुंझाए कंहिंजो बि। तव्हां सभिनीनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि, खोड़ सारो प्यारु आहे। उमेदु आहे त ईअं ताउन कंदा रहंदव, न सिर्फ़ु मूंसां बल्कि पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में जिते बि तव्हां मौजूदु आहियो, ज़रूरतमंद ॾिसो, गुरबत ॾिसो, ज़रूरत ॾिसो, उते हथु वधायो। एतिरो ज़रूरु करिणो आहे जो कंफर्म करिणो आहे त वाक़ई कोई जेन्युइन ज़रूरतमंद आहे, या ईअं त न आहे त असांजी रहमदिलीअ जो को फ़ाइदो खणंदो हुजे। इहो ज़रूरु ॾिसणो आहे त को फुरे त नथो। सो असां जॾहिं बि कमु कयूं था त बाक़ाइदा चेक करे, कंफर्म करे, असां पक करे
पंहिंजे तरफ़ां इंसान जी हैसियत में जेतिरो करे था सघूं उहो करे पोइ असां इहा जिते बि हेल्प पहुचाईंदा आहियूं त असांजो इहो तरीक़ो हूंदो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, वॾी महिरबानी तव्हांजूं हिन वीडियो खे ॾिसण लाइ बि। ऐं इहे आइडियाज़ तव्हां सां शेयर थी कयां मां। शेयर करण जो मक़सदु इहो न आहे त वाह खपे, शेयर करण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे लाइ मोटिवेशन हुजे, शायदि ॿिए कंहिंखे बि आइडिया अची वञे। कोई वॾो कमु न आहे, नंढा नंढा कम आहिनि। थोरो दिलि वॾी कजे, थोरो हथु कुशादो कजे, पंहिंजे घर मां बि मटीरियल कढी थो सघिजे। सो अलाह साईं हमेशह ॾियण वारनि मां रखे ऐं असांजो ॾिनो क़बूलु करे। सो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो टाइम वरितुमि। वीडियो खे शेयर ज़रूरु कयो ऐं कमेंट ज़रूरु कयो।